इलेक्ट्रिक जो वाहिपेदारनि खे ईद जो तोहफ़ो बिजली ₹9.52 महांगी करे छॾी। के इलेक्ट्रिक जे दरख़्वास्त बाद नेपरा पारां बिजली महांगी थियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि वाधू वसूली जुलाई ऐं अगस्त जे बिलनि में कई वेंदी। जुलाई जे बिलनि में ₹2.63 ऐं अगस्त जे बिलनि में ₹6.89 फी यूनिट वसूली कई वेंदी। एक अहम ख़बर तव्हां सां शेयर कंदा हलूं। के इलेक्ट्रिक जो वाहिपेदारनि खे ईद जो तोहफ़ो बिजली ₹9.52 महांगी करे छॾी। के इलेक्ट्रिक जे दरख़्वास्त बाद नेपरा पारां बिजली महांगी थियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि वाधू वसूली जुलाई ऐं अगस्त जे बिलनि में कई वेंदी। जुलाई जे बिलनि में ₹2.63 ऐं अगस्त जे बिलनि में ₹6.89 फी यूनिट वसूली कई वेंदी।